ज़िलनि में वैक्सीनेशन सेंटर 24 कलाक खुलियल रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। सिहत खाते सेंटर 24 कलाक खुलियल रखण जो नोटिफिकेशन भी जारी कयो आहे। सिहत खाते जो चवणु आहे त ॾखण ज़िले में ख़ालिक ॾिना हाल जीपीएलसी ऐं लियारी जनरल अस्पताल खुलियल रहंदे सिहत खाते मूजिब मलीर जे गवर्नमेंट अस्पताल मुराद मेमण भी 24 कलाक खुलियल रहंदे। तर्जुमान मूजिब कोरंगी नंबर 5 सऊदाबाद अस्पताल भी 24 कलाक खुलियल रहंदे जिते वैक्सीनेशन जो अमल 24 कलाक ही जारी रहंदो। नाज़रीन अवां खे अपडेट कयो पिया आहिनि अहम ख़बर जे हवाले सां त कराची जे 6 ज़िलनि में वैक्सीनेशन सेंटर 24 कलाक खुलियल रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, जंहिंजो नोटिफिकेशन भी जारी कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल ख़ालिक मंगीज़ सां। जी ख़ालिक, 24 कलाक सेंटर खुलियल रहंदा जिते वैक्सीनेशन कई वेंदी, अपडेट कजो इन ख़बर जे हवाले सां। जी निदा सिहत खाते पारां जेको आहे कराची शहर में वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कया आहिनि। मां इहो ॿुधाईंदो वञा त हिन वक़्तु मुख़्तलिफ़ वैक्सीनेशन सेंटरनि ते हज़ारे माण्हू जेको आहे त लाइन में बीठल आहिनि, उहे वैक्सीन कराइनि पिया। सिंध हुकूमत पारां माण्हुनि खे इहो चयो आहे त जेकॾहिं को सरकारी मुलाज़िम आहे उहो वैक्सीन न कराईंदो त हुनजी पघार बंदि कई वेंदी, जॾहिं त आम माण्हू जी सिम ऐं अकाउंट बंदि कया वेंदा। जंहिंखां पोइ माण्हुनि जो वॾो तइदाद जेको आहे त वैक्सीनेशन सेंटरनि ते पहुतल हो ऐं हज़ारनि जी तइदाद में हुते रश हुई। जंहिंखां पोइ सिहत खाते पारां इहो फ़ैसिलो कयो त वैक्सीनेशन सेंटर जेके आहिनि उहे 24 कलाक खुलिया वेंदा आहिनि। जेको आचर जो ॾींहुं आहे मोकल वारो, उहो बि जेको आहे त वैक्सीनेशन सेंटर उन ॾियार ते बि खुलियल हूंदा। मां इहो ॿुधाईंदो आहियां त कराची जे ईस्ट में दाओजा कैंपस में जेको आहे त वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कयो आहे, जॾहिं त कराची जे साउथ में ख़ालिक ॾिनवाल जना अस्पताल ऐं लियारी जनरल अस्पताल में वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कया आहिनि, जॾहिं त कराची जे सेंट्रल ज़िले में चिल्ड्रेन अस्पताल ऐं हुन सां गॾोगॾु न्यू लियाकत हॉस्पिटल ऐं हुन सां गॾोगॾु एसडी हॉस्पिटल न्यू कराची आहे। जॾहिं त कराची जे वेस्ट में सिंध गवर्नमेंट क़तर हॉस्पिटल आहे, जॾहिं त मलीर में जेको आहे त अस्पताल मुराद मेमण ॻोठ में क़ाइमु आहे, उते जेको आहे त वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कयो आहे। जॾहिं त कोरंगी हॉस्पिटल ऐं हुन सां गॾोगॾु सऊदाबाद में पिणु जेको आहे त वैक्सीनेशन सेंटर क़ाइमु कया आहिनि। हिन वक़्त में माण्हुनि जो वॾो तइदाद वैक्सीनेशन सेंटरनि ॿाहिरां मौजूदु आहे। काल्ह बि एक्सपो सेंटर में वाक़ियो पेश आयो, माण्हुनि खे वैक्सीन देरि सां लॻाई पई, जंहिंखां पोइ हुननि जेको आहे त भञदार कई, अमले खे बि मारकुट कई। उन खां पोइ सिंध सरकार पारां इहो फ़ैसिलो कयो वियो, जंहिंजो अॼु सिहत खाते जे सेक्रेटरी डॉक्टर कासिम हुसैन जतोई पारां लिखत में नोटिफिकेशन ठीकु आहे ख़ालिक, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।